खैरपुर शाह लतीफ़ थाणे जी हद मां जमशेर बुगटी खां मोटरसाइकिल रोक रक़म मोबाइल सीट फुर थियण खां पोइ बुगटी बिरादरी जो एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़नि फ़तेह मोहम्मद बुगटी, हामिद बुगटी ॿियनि चयो त असां बुगटी बिरादरी सां हमेशह आज़ार थींदो रहे थो। कुझु महीना अॻु असांजी बुगटीअ खां मोटरसाइकिल फुर करे शदीद ज़ख़्मी रतो रत करे रहिया हुआ। अॼु असांजी ग़रीब मिसकिन खां मोटरसाइकिल न ॾियण ते फ़ौरन पारां लठियूं ऐं हथियारनि जा कुंदा हणी ज़ख़्मी करे मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान फुरे विया आहिनि ऐं आसानी सां फ़रार थी विया आहिनि। खैरपुर शाह लतीफ़ पुलिस खे इतला ॾिनो वियो आहे, पर पुलिस 5 कलाकनि खां पोइ पहुती आहे। असां DIG सखर SSP खैरपुर खां मुतालबो कयूं था त नोटिस वठी असांजे फुर थियल मोटरसाइकिल रोक रक़म मोबाइल फ़ोन वापसि कराए वञे, न त ॿी सूरत में एहतजाज दारो वधाए वेंदो। साफ़िन तरफ़ां SHO शाह लतीफ़ ऐं लोंग फ़क़ीह चौंकी इंचार्ज अली नवाज़ सोहो सां राब्तो कयो वियो आहे। उन ॿुधायो त बुगटी बिरादरी जी NC दाख़िल कई वई आहे। जाइ वारदात ते पहुची तफ़सील वरिता आहिनि। इंशाअल्लाह बुगटी बिरादरी सां इंसाफ़ थींदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।